अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? सभु खैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। सरफराज़ सितार थो ॻाल्हायां कराची खां। सुठी ॻाल्हि आहे, ॻाल्हायो था। हाणे हाल अहवाल ॾियो, चवंदा आहिनि हाल अहवाल जी ॾियो, जी कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? सभु ख़ैर अलाह जो करम आहे, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं थो गुज़रे सभु? माशाल्लाह असांजो वक़्तु ॾाढो भलो थो गुज़रे, अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह यू लुक ब्यूटीफुल। ऐं मां तव्हांखे काफ़ी टाइम खां ॾिसंदो अचां थो, तव्हांजो फैन आहियां मां। बसि 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 हाणे उमिरि न ॿुधाइजो, न न उमिरि न बिल्कुलु ॿुधाइजो। न न अच्छा हिकिड़ो इहो सवाल इहो पुछो राज़ ई रहंदो। तव्हां। हा जी जी हिकिड़ो सवाल पुछो, उहो तव्हांखे अचे थो? वरी वरी उहो रिपीट कजो, छो जो मूंखे सम्झ में न आयो सभिनि जो मामो केरु आहे इहो। इहो असांखे बि सम्झ में नथो अचे, असां पाण ॻोल्हियूं था त इहो मामो आहे केरु आख़िर। ऐं वरी रिपीट कयो, थोरो मूंखे दिमाग़ु लॻाइण अॼु मूंखे मां जॾहिं बि तव्हां कुझु सवाल कयो था मां ॿुधाए नथो सघां, हुन हेॾा मुश्किल कंदा आहियो तव्हां। अच्छा ॿुधायो वरी रिपीट कयो, मां थोरो मूंखे ज़हन लॻायां मां। हिकिड़ो मामो आहे जेको तव्हांजो बि मामो आहे, तव्हांजी अम्मी जो बि मामो आहे, ऐं तव्हांजी नानी जो बि मामो आहे। चंदा मामा आहे त इहो हा न, ईअं ई आहे न। अलाए केरु आहे? इहो ई आहे एंड में हिन जो इहो ई हूंदो मूंखे लॻे थो। अच्छा अच्छा, कुझु ॿुधाईंदो तव्हां? जी मां गानो ॿुधाईंदुमि। बिल्कुलु ॿुधायो, तव्हांजी आवाज़ु ॾाढो प्यारो आहे माशाल्लाह, ॿुधायो। उहो तव्हांखे यादि थी वियो न, मां मतिलबु शुक्र। लास्ट टाइम तव्हां चयो उस्ताद सरफराज़, लेकिन उस्ताद न आहियां मां, जी ॿुधायो। सिर्फ़ु सरफराज़ आहियां। जी मां ॿुधायां थो तव्हांखे। हवाओं में बहेंगे, घटाओं में रहेंगे, तू बरखा मेरी, मैं तेरा बादल पिया। जो तेरे ना हुए तो किसी के ना रहेंगे, दीवानी तू मेरी, मैं तेरा पागल पिया। हजारों में किसी को तकदीर ऐसी मिली है, एक रांझा और हीर जैसी। न जाने ये ज़माना क्यों चाहे रे मिटाना, कलंक नहीं इश्क है काजल पिया। वाह वाह, थैंक यू बस एतिरो ई। थैंक यू सो मच, पंहिंजो ख्यालु रखिजो।